मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सामीन ऐं मेज़बान जनाब इमदाद अली ओडे जी ख़िदमत में वीना श्रृंगी जा सलाम अर्ज़ आहिनि। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी ॿुधंदड़नि खे जीअं ॼाण ॾेई चुका आहियूं त रूहानी रहबर दादा जशन वासवाणी जिन हिन फ़ानी जहान खे अलविदा करे मालिक जे चरननि में वञी अब्दी निंड में आरामी थिया आहिनि। या पसण पिरीअ जो या पिरीअ पचार, या पसण पिरीअ जो या पिरीअ पचार, इन ई ॿिन्हिनि ॻाल्हियुनि खां धार शल कादर कंहिंखे न करे। हिंद सिंध विलायत में दादा जशन वासवाणी जे 12 जुलाई ते विछोड़े ते प्रार्थनाऊं सभाऊं कयूं पई वञनि ऐं दादा खे श्रद्धांजलि पेश करे रहिया आहिनि। रूहानी रहबर दादा जशन वासवाणी जे विछोड़े ते मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि तरफ़ां परचाणी जा पैगाम लगातार पहुची रहिया आहिनि। हिन प्रोग्राम तहत असीं कुझु पैगाम ऐं किन इल्मी, अदबी ऐं फ़न सां वाबस्ता शख़्सियतुनि तरफ़ां जेका आवाज़ ज़रिए श्रद्धांजलि पेश कई वई आहे से बि अव्हां सां वंडींदासीं। दिल्ली साधू वासवाणी मिशन जी चेयरपर्सन विमला दत्वाणीअ ॾुख जो इज़हार कयो। ॿिए तरफ़ हिंदवासी जी एडिटर शोभा लालचंदाणी, लेखिका बरखा खुशालाणी ऐं ॿियनि केतिरनि शख़्सियतुनि दादा खे श्रद्धांजलि पेश कई। निज थांव जे दादा लक्ष्मण चेलाराम जिन श्रद्धांजलि पेश कंदे चयो त असांजे प्यारे दादा नाम जे नाले जी ख़ुशबू फैलाई ऐं बेशुमार इंसाननि जे दिलनि में ऐं घरनि में रोशनी ऐं ख़ुशियूं आंदियूं। गुल हयात जे फाउंडर ऐं डायरेक्टर डॉक्टर दुर्मोहम्मद पठान चयो त सिंधियुनि लाइ न भरजण जहिड़ो नुक़सानु आहे। डॉक्टर मोहम्मद सुलेमान शेख साहब खिरा जे अक़ीदत पेश कंदे चयो, हार्टफेल्ट कंडोलेंस फ्रॉम सिंध एंड सिंधीज़ कम्युनिटी ऑन द डिपार्चर ऑफ दादास इटरनल वर्ल्ड। सगा यानी सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जे वली मोहम्मद चयो त दादा जी जुदाई जे ॾुख जो इज़हार लफ़्ज़नि में नथो करे सघिजे। संदसि ज़ाहिरी जुदाई त कुदरत जे दस्तूर मुताबिक़ थी वई, पर संदसि लाॻापो असांजे रूह सां क़यामत ताईं रहंदो। मेहरान टीवी जे रूह रिवां जनाब ग़ुलाम नबी मोराईअ चयो त ग्रेट लॉस टू ऑल ऑफ अस। सगा यानी सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जे प्रोफेसर सुरेश वाधवाणी दादा जशन जे सुर्गधाम पधारण ते अफ़सोस ज़ाहिर कयो। कराची में 14 जुलाई जे शाम जो शहाणीअ जी रिहाइशगाह ते दादा जशन वासवाणी जे परलोक पधारण ते श्रद्धांजलि सभा कई वई।
जंहिंमें कराची ऐं हैदराबाद सिंध मां केतिरनि कुटुंबनि शिरकत कई ऐं इन सां गॾजाणी जे शुरूअ में डॉक्टर प्रदीप हरचंदाणी दादा जशन जे ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ पहलुनि ते रोशनी विधी ऐं हुननि ॻाल्हाईंदे चयो त दादा न सिर्फ़ु हिकु महान संत हुआ पर बहितरीन एडमिनिस्ट्रेटर, तालीमदान ऐं महान इंसान बि हुआ। संदन रग रग में सिंधियत वसल हुई। हमेशह चवंदा हुआ दुनिया जूं ॿोलियूं सिखो पर पंहिंजी सिंधीअ खे कॾहिं बि न छॾिजो। इन प्रार्थना सभा में श्याम शहाणी, जमुना दास दादा जे ज़िंदगीअ ते ॻाल्हायो। आख़िर में आरती कई वई ऐं गायत्री मंत्र सां हीअ सभा पूरी थी। प्रार्थना जी हिंद सिंध विलाय जे हज़ारे शख़्सियतुनि दादा जे विछोड़े ते अफ़सोस ज़ाहिर कंदे ख़िराजी अक़ीदत पेश कई। सिंध जे सॼण ग़ुलाम शाह ख़िराजी अक़ीदत पेश कंदे चयो त अज़ीम शख़्सियत जे विछोड़े ते असांखे बेहद अफ़सोस आहे। ॿिए तरफ़ मनान मेमण साहब ख़िराजी अक़ीदत पेश कंदे पैगाम में चयो त न भरजण जहिड़ो नुक़सानु आहे। डॉक्टर एहसान बि ॾुख जो इज़हार कयो। पूने जे विनीश लिखियो त दादा सिंध जे महान संत खे जशन वासवाणी खे असीं सलाम करियूं था। दादा जेपी वासवाणी ऐं संदन गुरुदेव साधू टीएल वासवाणी भरियल मन सां वतन जा वण छॾिया ऐं उहे अची बाद में पूने में आबाद थिया। सामीन, अॼु जे प्रोग्राम में असां किन शख़्सियतुनि जा ट्रिब्यूट्स बि रिकॉर्ड कया आहिनि से अव्हां जे ख़िदमत में पेश कंदासीं। इन खां पहिरीं अमरीका में रिहाइश पज़ीर मान वारे सॼण रहमान काके पोटे दादा जे विछोड़े ते जेको इज़हार कयो आहे सो अव्हां सां ज़रूरु वंडींदासीं। साईं JM सैद मेमोरियल कमेटी जे सदर रहमान काके पोटे साहब चयो त असांखे बेहद अफ़सोस आहे। द ग्रेट मैन ऑफ सेंचुरी। जीअं मूं अव्हांखे ॿुधायो त किन जे आवाज़नि में असां ट्रिब्यूट रिकॉर्ड कया आहिनि से हिन प्रोग्राम तहत पेश कंदासीं। कथक डांसर अनिला सुंदर, ॻाईंदड़ फनकार पंकज जेसवाणी, ॾात धणी भगवान अटलाणी, डॉक्टर हूंदराज बुलवाणी ऐं ब्रॉडकास्टर शालिनी सागर पंहिंजी ख़िरादे अक़ीदत पेश कई आहे। कथक नृत्य कलाकारा अनिला सुंदर चयो त हैदराबाद सिंध में मुंहिंजो ॾाॾो डॉक्टर गुलाब राय माखीजाणी दादा साधू टीएल वासवाणी जे नींहं जो नातो उन्हनि सां हो ऐं दादा जशन उल्हासनगर में असांजे घर में कई भेरा अची चुका हुआ। मां शाह जे सूरमियुनि ते पूने में प्रोग्राम पेश कयो। इन में नूरी ॼाम तमाची जे सूरमी जो ज़िक्र हली रहियो हो त उन वक़्तु दादा उते पहुता। इन नूरीअ जी छिकई त हुई अंजलि तरफ़। दादा जिन सवले लफ़्ज़नि में ॾुखे में ॾुखियो पैगाम खणी बयानु कंदा हुआ जेके मासिस जे दिलनि खे छुही वेंदा हुआ। अनिला सुंदर। दादा जशन वासवाणी जो नालो गिनंदे ई मुंहं ते मुर्क अची वञे ऐं दिलि में आनंद। हैदराबाद सिंध में मुंहिंजो ॾाॾो डॉक्टर गुलाब राय माखीजानी ऐं साधू TL वासवाणी जो दोस्तीअ जो नातो हो। हिते हिंद में बि दादा जशन उल्हासनगर में असांजे घर में आया हुआ ऐं असीं बि घणई दफ़ा साधू वासवाणी जो दर्शन करणु पूना वेंदा हुआसीं। मूं जॾहिं शाह जे सूरमियुनि वारो बैले पूना में पेश कयो त इत्तिफ़ाक़ सां दादा जशन उन वक़्तु हाल में पहुता जॾहिं नूरी ॼाम तमाची जो किस्सो हली रहियो हो। इहा हुई छिक नूरीअ जी अंजलीअ तरफ़। मां घणई दफ़ा पूना वेंदी हुअसि ऐं हर बार दादा खे ज़रूरु गॾिजंदी हुअसि। दादा जे 85 सालनि जे जनमदिन ते जेको उत्सव कयो वियो उते मूंखे नींड ॾिनी वई त दादा TL वासवाणी ऐं दादा जशन वासवाणी जा कुझु चूंड गीत मां पेश कया। दादा सॼो प्रोग्राम ॾाढे प्रेम सां ॾिठो, सभिनी कलाकारनि सां मिलियो ऐं आशीर्वाद ॾिनई। मुंहिंजे ज़हन में अॼु बि इहो गीत बिल्कुलु ताज़ो आहे। अथम कीन सुर ताल कीअं गीत ॻायां, अथम प्यास प्रीतम
अची तोखे पायां। केतिरा ई दफ़ा मूं दादा जा सत्संग ॿुधा हुआ। संदुनि ॻाल्हाइण वक़्तु मुंहं ते जेका मुर्क ईंदी हुई, जेको हिकु नूर हूंदो हो, एक्सप्रेशन्स जेके ईंदा हुआ, से ॾाढो असरु रखंदा हुआ ऐं हू ॾुखे में ॾुखे सब्जेक्ट खे बि सवलो करे पेश कंदो हो, बिल्कुलु सिलसिलेवार, जेको दिमाग़ खे छुई सिधो दिलि ताईं पहुची वञे। इहा ई त आहे हिकु सुठे टीचर जी ख़ूबी। बट इट्स नॉट ईज़ी टू बी ईज़ी। अहिड़ो हो असांजो दादा, जेको मुस्कुराईंदे मुस्कुराईंदे जीवन जा अनमोल सबक़ असांखे पढ़ाए वियो। जयपुर राजस्थान जे हिंदी ऐं सिंधी ॿोलीअ जे बर्ख लेखक मानवारी भगवान अटलाणीअ दादा जिन खे श्रद्धांजलि पेश कंदे चयो त ईंदड़ 2 अगस्त ते 100 साल पूरा करणा हुअनि, पर कुझु ॾींहं अॻु ई 100 साल न पर हज़ारें साल पूरा करे हू पंहिंजे धाम मोटिया। दादा जशन वासवाणी जिन साधू टी.एल. वासवाणी जे ॾेखारियल राह ते तालीम जे खेत्र में स्कूल, कल्चर, कॉलेज ऐं इन खां अलावा अस्पतालूं अहिड़े तरीक़े सां मीटलेस डे इन मिशन खे अॻिते वधायो, जेको लासानी कमु थी रहियो आहे। भगवान अटलाणी सात्विक सोच जे सिंधियुनि मानवीय सोच जे हर ज़ात जे शख़्स खे उॿाणको करे दादा जशन वासवाणी उन धाम में हलिया विया जिते कॾहिं न कॾहिं हुननि खे वञिणो ई हो। ईंदड़ 2 अगस्त ते 100 साल पूरा करणा हुअनि, पर शायदि कुछ ॾींहं पहिरीं 100 साल न हज़ारें साल पूरा करे हू पंहिंजे धाम मोटिया। आमतौर सां ॾिसण में ईंदो आहे त जेके आध्यात्मिक संस्थाउनि सां जुड़ियल हूंदा आहिनि उहे सामाजिक कमनि ॾे अधूरो ध्यानु ॾींदा आहिनि, पर दादा जशन वासवाणी पंहिंजे मुर्शिद साधू टी.एल. वासवाणी जिहां उहो ई सभु कुझु कयो जेको इंसानियत जे हक़ में हो। भली मीटलेस डे हुजे, भली स्कूल हुजनि, कॉलेज हुजनि, अस्पताल हुजनि, हुननि पंहिंजे तरफ़ां इंसानियत जी शेवा करण में का कमी न रखी। हुननि साधू वासवाणी मिशन बर्पा करे हिंदुस्तान में हिकु अहिड़ो कमु कयो जेको लासानी हो। इन लासानी जॻह ते वञी करे जहिड़े क़िस्म जूं तरंगूं असां सभिनी खे मिलंदियूं आहिनि उहे अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके मथे खणी वेंदियूं आहिनि, हेठि किरण वारे खे बि किरण खां रोकींदियूं आहिनि। दादा जशन वासवाणी हमेशह मुरकंदा रहंदा हुआ, सुठे नमूने ॻाल्हाईंदा हुआ, भली पछाड़ी जे ॾींहंनि में व्हील चेयर ते आया हुजनि, तंहिं हूंदे बि संदन आवाज़ में उहो ई ओज हो, संदन वाणी उन ई ढंग सां पंहिंजी रहमत वसाईंदी हुई। ईअं लॻंदो हो त को शख़्स नौजवान आहे, हिन उमिरि जो न आहे ऐं उहो असांजे साम्हूं सिंधियत जी रक्षा लाइ, ॿोलीअ जी रक्षा लाइ हिकु फ़रमान जारी करे रहियो आहे, असांखे हिमथाए रहियो आहे। मुंहिंजियूं घणियूं घणियूं श्रद्धांजलियूं। उमेदु आहे त सुर्ग मां बि संदन श्रद्धांजलि जे रूप में असांखे आशीर्वाद मिलंदो रहंदो। छो त श्रद्धांजलि ॾियूं था, इन करे आशीर्वाद जी उमेदु असां हमेशह रखंदासीं ऐं उमेदु आहे उहा असांखे मिलंदी ई रहंदी। अहमदाबाद गुजरात जे ॾाढ धणी डॉक्टर हूंदराज बिलवाणीअ चयो त दादा जे सुर्गधाम पधारण वारी ख़बर ते दिलि अञा बि मञण लाइ तयारु नाहे। अफ़सोस ज़ाहिर कंदे चयो त 100 सालनि वारे जश्न मल्हाइण खां अॻु ई कुझु ॼाणा हलिया विया ऐं पंहिंजी ख़िराजी अक़ीदत पेश कंदे डॉक्टर हूंदराज बिलवाणीअ के ॻाल्हियूं ख़िराजी अक़ीदत में पेश कयूं
जेके सामईन जी ख़िदमत में असीं पेश करे रहिया आहियूं। सच पुछो त दिलि अञा बि मञण लाइ तयारु कोन्हे त दादा जन हींअर असां सां गॾु न आहिनि। हुननि जे 100 सालनि जे जशन जो मेलो लॻे तंहिंखां अॻु ई उहे हलिया विया। दादा JP वासवाणी, दादा जशन वासवाणी सिर्फ़ु असांजे सिंधी समाज जी हस्ती न हुआ, हू सॼी दुनिया जा हुआ। मूंखे सुध आहे त दादा जन खे न सिर्फ़ु हिंद में पर सॼे जगत में हिकु सुठे, संस्कारी, गुणवान, प्रीतवान, बाज़ारे, रिलणे मिलणे, माठीणे संत जे रूप में जेका इज़त मिलियल आहे सा का ईअं मिलियल कान्हे। दादा जन जेके कार्य कया से हुन जे शख़्सियत खे उभारींदा रहिया। हू चवंदा हुआ, शल मां हिकु दीपक बणिजां ऐं प्रेम, करुणा ऐं शेवा जे किरणनि सां अंधकार खे दूर करे जग में सोजरो आणियां। हिन जे जीवन जी इहा ई तमन्ना हुई, इहो ई हिननि जो धर्म हो। हिन पसुनि पखियुनि ऐं गुगदामनि जी सदाई परघोर लधी ऐं अवाम खे बि इहो संदेश ॾिनो त पखियुनि पसुनि खे ॾारो ॾियो, वैष्णु बणिजी उन्हनि जे जीवन खे बचाए सघिजे थो। हू भक्ति, प्रेम, कर्म, ज्ञान, ध्यान, विद्या, शेवा, दया, सचाई, निष्ठा जा अखुट भंडार हुआ। मुंहं ते सदाई मिठड़ी मुर्क। हुन पंहिंजनि प्रवचननि ज़रिए आम माण्हुनि खे ॼण अमृत पीआरियो, ज़िंदगीअ खे सम्झण ऐं संवारण जी राह ॾेखारी। मूंखे यादि आहे हिकु कार्यक्रम में दादा जन अचणा हुआ। मूंखे संदन ते हिकु स्वागत गीत लिखी ॾियण लाइ चयो वियो। मूं लिखियो हो ऐं उनखे गायक कलाकारनि ॻातो बि हो। अॼु उन गीत जा के ॿोल दोहिराइण ते दिलि थी थिए। ॿोल हुआ, जिन सुणायो राम कृष्ण जे गुणनि जो दास्तान, जिन कयो सुजाग सभ खे थियो सभे हिक समान, मोह ममता तृष्णाऊं सब जायूं सब मिटायो, पंहिंजे मन जे जोत सां अंधकार खे पुठिते हटायो, मुहिब मिठड़े वासवाणीअ जे वचन सां मन खिले, कुर्ब वारा कुर्ब सां हित पेरज आया भरे, पेरज आया भरे, पेरज आया भरे। बोल ॿुधी दादा जन मुंहिंजी पुठी ठपरी हुई। सा ॻाल्हि मूंखां कॾहिं बि विसरणी न आहे। अहिड़ा संत, अहिड़ा महात्मा असांजे सिंधी क़ौम जो बेबहा गहणो आहिनि। शल असीं हुननि जे ॾेखारियल राह ते हली सघूं। मशहूर गज़ल गाईंदड़ फनकार संगीत सम्राट मास्टर चंद्र जे फर्जंद महेश चंद्र रूहानी रहबर दादा जशन वासवाणी खे ख़िराजी अक़ीदत पेश कंदे चयो त दादा जिन सां मुंहिंजो नींहं जो नातो हो। संदन विछोड़े ते बेहद ग़म आहे। गुज़िरियल 15 सालनि खां कंहिं न कंहिं प्रोग्राम में मां शरीक थींदो रहियो हुउसि। हू न सिर्फ़ दरवेश ऐं फिलासाफ़र हुआ पर शाइराना दिल बि रखंदा हुआ। मूं दादा जा एल्बम बि कंपोज़ कया। ज़ाती तौर मूंखे बेहद ॾुख थियो आहे ऐं अफ़सोस आहे। दादा शाम दादा जिन सां जेकॾहिं मुंहिंजो तमामु वेझो रिश्तो न हुजे हा त शायदि एतिरो ग़म महसूस न थिए हा। मां गुज़िरियल 15 सालनि खां हुननि जे कंहिं न कंहिं प्रोग्राम में शरीक थियुसि। साधना कैंप खां दादा जिन जे जनमदिन ते या ॿिए कंहिं सिंधी दरवेश शाइरनि जे कलामनि जे कार्यक्रम में बि उन्हनि सां मुलाक़ात ऐं उन्हनि जी एसोसिएशन नसीब थींदी रही। हू सिर्फ़ु दरवेश फिलासाफ़र हूंदे बि हिकु शाइराना दिलि रखंदा हुआ। मूं उन्हनि जे लिखियल कलाम भॼननि
ऐं वॾे दादा जिन जा बि लिखियल भॼननि जा 8 आलम पंहिंजे संगीत में तयारु कराए ॿियनि गायकनि खां बि ॻारायमि ऐं से दादा जिन जे हथां रिलीज़ थींदा रहिया। उन्हनि जे वफ़ा जो ॿुधी मूंखे ज़ाती तौर सां तमामु घणे ग़म जो अहसासु आहे। उन लाइ वधीक कुझु न चई, बसि एतिरो चवंदुसि त हू हाणे बि असां सभिनी जे दिलयुनि में आहिनि ऐं हू पंहिंजे वचननि सां असांजो अॼु बि मार्गदर्शन कराए रहिया आहिनि। दादा शाह सीनियर ब्रॉडकास्टर ऐं लेखिका शालिनी सागर दादा जिन खे ख़िराजी अक़ीदत पेश कंदे चयो त रूहानी रहबर दीन दुखियुनि जे दुख दूर करण ऐं सेवा करण, अज्ञानियुनि खे ज्ञान जी राह ॾेखारण लाइ उहे हिते जनम वठी आया। अहिड़े महान पुरुष जो शरीर शांत थी वियो आहे, पर उन्हनि जा आदर्श ऐं उसूल असांजी मशाले राह बणजंदा। 12 जुलाई 2018 ते सुबुह जो हिकु बेहद ई अफ़सोसनाक ख़बर असांखे ॿुधण वटां मिली त हिंद सिंध जो प्यारो रूहानी रहबर स्कॉलर जिन जो जनम हिन धरतीअ ते दीन दुखियुनि जा दुख दूर करण, अज्ञानियुनि खे ज्ञान जी राह ॾेखारण जे लाइ थियो, अहिड़े दादा जशन वासवाणी जिन जो शरीर शांत थी वियो आहे। सभिनीनि में बेहद ई ॾुख जी लहर डोड़ी वई। अगस्त महीने में दादा जिन जा 100 साल पूरा थियण वारा हुआ। उन जे जश्न जूं तयारियूं बि हली रहियूं हुयूं ऐं इन विच में इन दुखदायक ख़बर न सिर्फ़ सिंधी जाति पर दुनिया जे कुंड कुड़छ में रहंदड़नि जे दिल में ग़म जी लहर डोड़ी वई। मूंखे यादि आहे हू एतिरा त स्कॉलर हुया ऐं सभिनीनि खे जेका हिकु सिख्या ॾींदा हुआ सूफ़ीज़म वारी, कि हिक ॿिए सां मिठ मोहबत सां रहिजे ऐं पसिन पखियुनि जी जेका ई सार संभाल लहिजे, उन्हनि खे कॾहिं बि कोन ईजाइजे। ऐं अख़बार टाइम्स ऑफ इंडिया जेका दहलीअ खां बेहद ई मक़बूल अख़बार निकिरंदी आहे, तंहिंमें हुननि हिकिड़ो कॉलम आहे स्पीकिंग ट्री इंग्लिश जो। उन में बराबरि हुननि जूं जेके आहिनि से राइटअप्स ऐं आर्टिकल्स मां हुन में पढ़ंदी हुअसि। दादा जिन जो मञणु हो त सभिनी ने मज़हबनि जी इज़त करण में सही माना में सिक्युलरिज़म आहे। दादा जिन जो हिकु हिकु अखर ॼण माणिक मोती हुयो। बेहद शांत स्वभाव, चेहरे ते मुर्क, अखियुनि में अहिड़ो तेज हूंदो हुन जो ॾिसंदड़नि जूं नज़रूं चेहरे तां हटंदियूं कोन हुयूं। मूंखे हिकु दफ़े पूने मिशन में वञणु थियो हो ऐं मिशन में दाख़िल थियण सां ई मन खे एतिरी त शांती मिली ऐं ईअं पियो लॻे ॼण हिकु साक्षात ईश्वर जा दर्शन थी रहिया आहिनि। अॼु असांजो अहिड़ो रूहानी रहबर असांजे विच में कान आहे। असीं धणीअ दर प्रार्थना कंदासीं, दुआ घुरंदासीं कि दादा जिन खे पंहिंजे चरणनि में जाइ ॾे ऐं सॼी सिंधी जातीअ खे ही ॾुख बर्दाश्त करण जी तौफ़ीक़ अता करे। ॻाईंदड़ फनकार ऐं म्यूज़िक प्रोड्यूसर पंकज जेसवाणी रूहानी रहबर दादा जशन वासवाणी खे पंहिंजी श्रद्धा जा गुल पेश कया ऐं पंहिंजे आवाज़ में दादा जशन जिन खे श्रद्धांजलि पेश कई। जय झूलेलाल। ॿुधी करे ॾाढो दुख थियो त असांजा दादा वासवानी साहब ही संसार छॾे भ्रमलीन थी विया। मां पंकज जसवानी गायक आहियां, संगीतकार आहियां। पंहिंजी तरफ़ां सची श्रद्धांजलि तो पेश कयां ऐं प्रभु खे प्रार्थना तो कयां त जेके पाण ई प्रभु स्वरूप हुया भ्रमलीन थी विया, असांखे पंहिंजो आशीर्वाद उतां बि मोकिलंदा रहंदा। किथे न विया आहिनि, बसि चोलो बदिलियो अथऊं। अहिड़ी दिवंगत आत्मा असांखे आशीर्वाद ॾींदी रहंदी। इहो ई असांखे प्रभु खे प्रार्थना था कयूं। दादा जा वचन प्रवचन उन्हनि जो हुअण ई समाज लाइ, संसार लाइ लाभप्रद हुयो, शिक्षाप्रद हुयो। संस्कारी ॻाल्हियूं जेके उन्हनि सेखारियूं असां उन्हनि ते हलूं, दादा जे वचननि ते असां हलूं, उन्हनि जे क़दमनि ते चरणनि जे निशाननि ते असां हलूं। इहा ई सची
ऐं सभिनि खां वॾी श्रद्धांजलि थींदी असांजी तरफ़ां। ॿीहर प्रभु खे वेनिती त दादा ब्रह्मलीन जेके थी विया असांखे पंहिंजो आशीर्वाद उतां बि मोकिलींदा रहंदा। मां पंकज जसवानी ॿ लाइनूं बसि पंहिंजी तरफ़ां श्रद्धांजलि जे तौर ते चवणु थो चाहियां। न तूं रहंदे न मां रहंदुसि, न रहंदो को विढ़ूं छालाए, फ़क़ति हिकु यार जो नालो वञी रहंदो विढ़ूं छालाए। न तूं रहंदे न मां रहंदुसि, न रहंदो को विढ़ूं छालाए। त असां सभी गॾिजी मिली करे हलूं, दादा जे वचननि ते हलूं, इहा ई सची श्रद्धांजलि थींदी। मां पंकज जसवानी चरणनि में नमन थो कयां। जय झूलेलाल। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सामईन जी ख़िदमत में रूहानी रहबर दादा जशन वासवाणी जी विछोड़े ते असां ख़िराज अक़ीदत जो प्रोग्राम पेश करे रहिया हुआसीं। पंहिंजे ॿुधंदड़नि तरफ़ां मेज़बान जनाब इमदाद अली ओढे तरफ़ां ऐं मां पंहिंजे तरफ़ां वीना श्रृंगी ख़िराज अक़ीदत पेश कयूं था। ऐं हींअर मां खां इजाज़त वठंदासीं। वरी अव्हां सां मुलाक़ात थींदी ईंदड़ प्रोग्राम में। तेसि ताईं इजाज़त ॾींदा मोकिलाणी नाही, सदाईं गॾु। दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन, पंहिंजी नशरियात में सिंधी कम्युनिटीअ जो क़ौमी, समाजी ऐं सक़ाफ़ती तर्जुमान जी हैसियत में कमु करे रहियो आहे। मुख़्तलिफ़ प्रोग्राम ऐं लोक मौसीक़ी वसीले दुनिया जे सिंधनि खे हिकु लड़ीअ में पोइण जी कोशिश करे रहियो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे सिंधी वॾे अंग में ॿुधी रहिया आहिनि। रेडियो खे अञा वधीक बहितर प्रोग्रामनि में मुस्तक़िल बुनियादनि ते हलाइण लाइ सिंधी कम्युनिटी पारां माली सहकार जी ज़रूरत आहे। सिंधनि जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर निज सिंधी कम्युनिटी बेस्ड रेडियो आहे। माली सहकार लाइ बैंक अकाउंट जा तफ़सील रेडियो जी वेबसाइट ते मौजूदु आहिनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन